नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संजा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत पाबंदी मढ़ियल TLP विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। एहतजाज कंदड़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च न कंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त कलदम TLP ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि में मामला काफ़ी हद ताईं तय थी चुका आहिनि। TLP जे गिरफ़्तार माण्हुनि खे छॾियो वेंदो ऐं माज़ी में कयल मुआहिदे तहत फ्रांसीसी सफ़ारतकार खे बेदख़ल करण जो मामलो क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। मज़हबी माण्हुनि सां टकराव में न अचणु घुरिजे। अमन अमान खे बहितर करणु घुरिजे। क्रिकेट की दुनिया जो सब खां वॾो मुक़ाबिलो अॼु दुबई में थींदो। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी शाहीन भारतीय रांदीगरनि खे शिकस्त ॾियण लाइ अॼु मैदान में लहंदा। वज़ीर आज़म इमरान खान पाकिस्तान जे खटण लाइ पुरउमीद। क्रिकेट सां चाह रखंदड़नि खे मैच जो इंतज़ार। क़ौमी टीम जा मदा पाकिस्तानी टीम जे कामयाबी लाइ पुरज़म। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध सरकार तरफ़ां वॾियूं स्क्रीन्स लॻायूं वयूं। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म चयो आहे त असांखे रिलैक्स रहणो आहे, दबाव न वठणो, पाण ते एतमाद आहे, 100 सकड़ो रांदि पेश कंदासीं। हर टीम जी पंहिंजी कुवत हूंदी आहे ऐं असांजी बॉलिंग सदाईं सुठी रही आहे। असांजा बॉलर सुठा ऐं तजर्बेकार आहिनि। भारतीय टीम के कप्तान विराट कोहली जो चवणु आहे त T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान समेत हर टीम खिलाफ़ असांजी तैयारी मुकम्मल आहे। पाक फौज तरफां गडियल क़ौमुनि जे 76वीं सालगिरह ते नए ख़्वाहिशुनि जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कंवर जावेद बाजवा जो चवणु आहे त आलमी अमन खे हथी वठाइण लाइ असां जूं कुर्बानियूं दुनिया जे साम्हूं आहिनि। पाक फौज अमन लाइ ख़िदमतुनि में अॻिभराए रही आहे। असांजे जवाननि हर आज़माइश जी घड़ी में कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस के वधीक 11 मरीज़ हुआ। 24 कलाकनि दौरान 591 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह हिकदाई 15 सैकड़ों रही। बाहुखोसों ऐं बरपासन वारनि इलाइक़नि में ओड़ी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु नींगर फ़ौत थी वियो। ॻोठ राजा खान चकराणी वासी मासूम नींगर अलिरज़ा मिरिटो उड़ी विघे फ़ौत थी वियो। साॻे ई ॻोठ में 4 महीननि दौरान उड़ी विघे फ़ौती वारनि जो अंग 5 थी वियो। कोडजी जे ॻोठ कोटलो जा रहवासी बजणा पुरस्कार नमूने गुम। अगवा जो शक नियाज़ हुसैन ऐं मोहम्मद मिनहल कांदरो घोटकी में शादी की तकरीब में शिरकत लाइ वञी रहिया हुआ त रस्ते मां पुरस्कार नमूने गुम थी विया। कोयटा जे इलाइक़े अलमदार रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल जी सुञाणप सोहराब हज़ारा तुर थी।